आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारत ख़िते में अदम इस्तेकाम पैदा करण ते बज़िद आहे। भारतीय गृह जो मुंहुं जवाब ॾिनो वेंदो। वालारल कश्मीर भारत जो को बि अंदरूनी मामलो न आहे पर हिकु नामुकमल आलमी एजेंडा आहे। कायदे आज़म कश्मीर खे पाकिस्तानी साह जी रग करार ॾेई चुको आहे। कश्मीर बाबति गॾु क़ौमुनि जी सलामती काउंसिल जा ठहराव मौजूदु आहिनि। 1.5 महीने दौरान ॿियो अमरीकी दौरो पाकिस्तान अमरीका जे लाॻापनि खे नओं रुख आहे। ग़ज़ा में हलंदड़ नसलकुशी बदतरीन इंसानी अलमियो आहे। आलमी इलाक़ाई सतह ते वॾा असर पवंदा। दहशतगर्दनि सां का बि हमदर्दी न आहे। खेनि भरपूर ताक़त सां कानून जे कटेड़े में आंदो वेंदो। सोशल मीडिया ताक़तवर ज़रियो आहे पर मुल्क दुश्मन अंसर ॾफेड़ पैदा करण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। ग़ज़ा जी पटी ते कब्ज़े जी कोशिश ते इसराइली काबीना में इख़्तिलाफ़। इसराइली नाणे वारे वज़ीर नेतन्याहू हुकूमत किराइण जी धमकी ॾेई छॾी। इसराइली नाणे वारे वज़ीर जो चवणु आहे त लॻे थो त नेतन्याहू इसराइली फ़ौज खे फ़ैसिलाती फ़तह खां रोके रहियो आहे। जेकॾहिं जंग जे हदफ़नि खां मुंहुं मोड़ियो वियो त इसराइली वजूद ख़तरे में पइजी वेंदो। ग़ज़ा जी पटी ते इसराइली कब्ज़े ख़िलाफ़ करियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास। बरतानिया फ्रांस समेत 6 मुल्कनि मुख़ालफ़त करे छॾी। गॾियल क़ौमुनि जे नुमाइंदे जो चवणु आहे त इसराइली मनसूबनि सां ख़िते ते तबाही पखेड़ींदड़ असर पवंदा। ग़ज़ा में ॾुकारी हालतुनि सबबि माण्हू बुख मरी रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ अॻूणे आर्मी चीफ क़मर जावेद बाजवा जे मुद्दे में वाद ते क़ौम खां माफ़ी वठी छॾी। असद केसर जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ क़मर जावेद बाजवा जे मुद्दे में वाद करे ग़लती कई। 6वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ पार्लियामेंट अंदर ऐं ॿाहिरि हर फोरम ते आवाज़ उथारियो वेंदो। वारे वफ़ाक़ी वज़ीर तातार मुखालिदुनि जी प्रेस कॉन्फ्रेंस खे हक़ीक़त जे उबतड़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मुल्की मैशियत बाबति गुमराह कंदड़ बयान आवाम जे हक़ में न आहिनि। परॾे मां मोकिलियल रक़म $38 अरब ताईं पहुचण मुखालिदुनि खे क़बूल न आहे। मुखालिदुनि खे इहा ॻाल्हि बि क़बूल न आहे त करंट अकाउंट खसारो $2.25 अरब सरप्लस थी वियो आहे। कराची जे इलाइक़े फेडरल बी एरिया राशिद बिनास रोड ते डंपर जे टक्कर में भेण भाउ पोत संदन वालिद ज़ख़्मी। मछलियल माण्हुनि जो ड्राइवर ते तशद्दुद। पुलिस हवाले मछलियल शहरनि 7 डंपरनि खे ॿाहिरि ॾेई छॾी। डंपर ड्राइवर एसोसिएशन जो वाक़े ख़िलाफ़ सुपर हाईवे सोराबोट रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो। ट्रैफ़िक मुअतल। पुलिस डंपरनि खे ॿाहिरि ॾियण जे इल्ज़ाम में 10 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस सां ॻाल्हियुनि खां पोइ एहतिजाज ख़तमु करण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त कराची जो अमन तबाह करण जी कोशिश कई पई वञे। विगुड़नि खे ॾफेड़ पकड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध सरकार विगुड़नि खां घबराइण वारी नाहे। हाणे पुराणो वक़्तु नाहे न वरी अचणु ॾिनो वेंदो। ग़लति कमु कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कावड़ में अची डंपर साड़ींदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत के कार्रवाई कई वेंदी। शहर में नफ़रत जी सियासत न हलंदी। पीटीआई बानी ॾफेड़ पकड़णु चाहे थो। माण्हू संदसि काल ते निकिरण लाइ तयारु न आहिनि। न्यूयॉर्क टाइम्स में पीटीआई बानी लाइ महांगा इश्तहार शाया कराया पिया वञनि। सिंध जे गवर्नर कामरान तिसोरी चयो आहे त कराची में टैंकरनि ज़रिए माण्हू मरण जा वाक़िया अफ़सोसनाक आहिनि। नफ़रत ऐं क़ौमी जहिड़े रवैयनि खे ख़तमु करे सिंध जे पुट जी हैसियत सां सभिनी जी ख़िदमत करण जी कोशिश कंदो। अजरक सिंध जी सक़ाफ़त ऐं संदनि इज़त आहे। सियासी पॉइंट स्कोरिंग न करणु घुरिजे। तरक़ियाती मनसूबत सिहत ऐं तालीम समेत हर शोबे में अॻिते वधण जी ज़रूरत आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध जो गवर्नर जोकर आहे। संदसि ॻाल्हियुनि खे संजीदा न वठणु घुरिजे। मुल्की सियासत ऐं मज़हब खे अलॻि करण जी ज़रूरत आहे। क़ौमुनि जो वजूद क़बूल करण ताईं मुल्क तरक़ी न करे सघंदो। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जी सियासत मां बहितरी जी उमेद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं बि मुल्क जो वज़ीर आज़म न थी सघंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म थियण लाइ सौदेबाज़ी करणी पवंदी पर मुल्क में कुझु बचियो ई न आहे। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ हिटाई जे उर्स जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस में मदद अली सिंधी समेत अदीबनि ऐं दानिशवरनि जी शिरकत। सिंध जे गवर्नर कामरान तिसोरी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी दरगाह ते हाज़िरी। चादर चाढ़े मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआ। सूफ़ी फ़क़ीरनि जे राग में बि शिरकत। कराची जे इलाइक़े मंगोपीर में सीटीडी एहसास इदारनि जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन पाबंदी पियल। टीटीपी जा 2 दहशतगर्द गिरफ़्तार। सीटीडी अख़्तियारनि मूजिबि गिरफ़्तार दहशतगर्दनि अब्दुल वकील ऐं अजमल अफ़गानिस्तान मां तरबियत वरितल आहिनि। संदनि तालुक़ किला अब्दुल्ला सां आहे ऐं घुर्बल दहशतगर्द शरीफ़ुल्लाह जा वेझा साथी आहिनि। सखर में पन्ना मेड़े पेट गुज़र कंदड़ नींगर जे क़तल केस में वरी अगभराई। नींगर खे इज्तमाही बदफ़ैली खां पोइ क़तल करण जो इंकिशाफ। 4 जवाबदार गिरफ़्तार। वारसनि जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेजिस में सुञाणप खां पोइ 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। क़तल जे शक में गिरफ़्तार जवाबदार नशे जा आदी आहिनि।
आई वेस्ट इंडीज़ ॿी वनडे मैच में पाकिस्तान के 5 विकेटन तां शिकस्त ॾेई छॾी। सीरीज़ 1-1 तां बराबर। डकवर्थ लॉइस मेथड तहत वेस्ट इंडीज़ के 35 ओवरनि में 181 रन्स जो हदफ़ मिलियो। वेस्ट इंडीज़ घुर्बल हदफ़ 5 विकेटन जे नुक़सान ते हासिल करे वरितो। वेस्ट इंडीज़ जो 49 रन्सनि सां टॉप स्कोरर रहियो अली हसन ऐं मोहम्मद नवाज़ जूं 2 विकेटूं।